जलाल माल कामयाब कंदई उमर कोट जलाल मोला कामयाब कंदई हक सच जी जेको कंदो आइन माइंदगी दुख सुख में जेको बीए थो माली उमर कोट जलाल मोला कामयाब। नाज़रीन ख़बर ताईं शेयर कयूं पिया PTI अगवान हलीम आदिल शेख लाल माली अरबाब इब्राहिम फ़कीर गुलाम कादिर फ़कीर गुलाम नबी मंगरियो समेत ॿिया अगवान छोर शहर पहुता। इन हवाले सां तफ़सीलात मालूम कयूं था यूसुफ असकर मंगरियो खां। जी यूसुफ PTI अगवान बाबत कहिड़ा तफ़सीलात आहिनि आगाह कजो। जी बिल्कुल PTI अगवान हलीम आदिल शेख लाल माली अरबाब इब्राहिम फ़कीर गुलाम कादिर फ़कीर गुलाम नबी मंगरियो समेत ॿियनि अगवाड़नि छोर शहर पहुता जिते सवन जी तइदाद मंझि अवाम पारां शानदार गुलनि जी वर्खा सां इस्तक़बाल कयो। हलीम आदिल शेख समेत ॿियनि छोर शहर में प्यादल वर्क अवाम पारां शानदार इस्तक़बाल। हलीम आदिल शेख समेत ॿिया पीर पगार इमरान खान शाह महमूद कुरैशी जा पैगाम खणी पहुता अवाम पारां भरपूर साथ ॾियण जो आज़म। जी ठीक है यूसुफ, तफ़सीलात लाइ महिरबानी।